पासे मूंखे ॿुधाईंदा हलो त सामूंडी पट्टी ॻाढ़े जी बरसात मुतासिर ॻोठ ईसा रजीरू खे समाजी इदारे यूनिलीवर पारां 90 घरनि ते ॿधल मॉडल ब्लेड ठाहे खेनि समूरियूं घुर्बल सहूलियतूं ॾिनियूं वयूं। रिपोर्ट करे रहियो आहे रशीद जाखरो। हाँ जी, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं साहिली पट्टीअ जे तालके घोड़ाबाड़ी जे ॻोठ मोहम्मद ईसा राजेरो में, जिते तेज़ बरसातनि ॿोॾ सबबि ॻोठ मुकमल तौर ते तबाह थी वियो, जंहिंखां पोइ यूनिलीवर ऐं हैंस जे ताउन सां इन ॻोठ खे जदीद सहूलियतुनि सां आरास्ता कयो वियो आहे। इन ॻोठ में 90 घरनि खे जदीद सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि, जॾहिं पुलूं, कम्यूनिटी हॉल, बाथरूम, चाहे गॾोगॾु जेके गलियूं आहिनि उहे बि तामीर कराई वियूं आहिनि। हिन वक़्तु असां सां ॻोठाणा मौजूदु आहिनि, असीं ॻोठाणनि सां ॻाल्हायूं था त उहे छा था चवनि बारे में। हर चीज़ हिन माण्हू खे मिली आहे कंहिं बि ऐं पुल ठही पई आहे। अॻे माण्हू इहे ॿोॾ जे वसीले में तमामु तकलीफ़ हिन माण्हू खे हूंदी। इहे अलाह जा वॾा करम आहिनि, वॾियूं महिरबानियूं आहिनि। अलाह पाक अहिड़नि इदारनि वारे खे, कमु करण वारे खे ख़ुशि रखे। आमीन। बिल्कुलु तमामु घणो फ़ाइदो थियो आहे। असांजी पुल बि पकी थी वई आहे। पहिरीं छा हूंदो हो, उन जो टुकड़ो रहियल आहे, कची हूंदी हुई। जे बरसाति पवंदी तॾहिं बि न लेडीज़ निकिरे, न मर्द निकिरे, न का शइ निकिरे। अल्हम्दुलिल्लाह अॼु उहा पकी आहे। ऐं कचो पटु हूंदो हुयो, जेकॾहिं मोटर साइकिल असांखे बाज़ारि वञिणो आहे तॾहिं बि कुल्हे ते खणणी पवंदी हुई, सा रोड ते लाहिणी हूंदी हुई। अॼु अल्हम्दुलिल्लाह सरनि जा रोड ठहिया पिया आहिनि। रोड रस्ता कोन हूंदा, पीअण जो पाणी कोन हूंदो, त पाणी जे लाइ जेको आहे सो डायरिया थी वेंदो, माण्हुनि खे मलेरिया थी वेंदो, माण्हू काफ़ी बीमार रहंदा हुया। हाणे उन मां 100% त न, भई 90% असांखे सहूलियतूं मिली चुकियूं आहिनि। जेको पाणी फिल्टर पॉल लॻाए ॾिनो आहे, उहो फिल्टर पाणी थिए थो, असां पियूं था, त उन में डायरिया जो असांखे हाणे ख़दशो न आहे। जब पिछले साल सैलाब आया था तो ये पूरा विलेज जो है ये पूरा सैलाब में डूब गया था। सारे घर गिर गए थे, लोग बिल्कुल बेघर हो गए थे, बेयारो मददगार थे। क्योंकि जो घर जो बनाए गए थे वो जारी बात है एक कच्ची मिट्टी से बनाए गए थे। तो हमने ये एक अज़म लिया यूनिलीवर की तरफ से कि हम एक पूरा गांव लेंगे, उसको अडॉप्ट करेंगे और उस गांव को इस तरह बनाएंगे कि उसके अंदर जो सहूलियात पहले नहीं थी वो सहूलियात लेकर आएंगे। और घर जो वो घर बनाएंगे जो कि फ्लड रेजिस्टेंट घर हों। तो 90 ऐसे घर बने, हमने यहाँ पे हैंड्स वालों के साथ मिलके बनाए। फिर 25 घरों को हम लोगों ने 25 फिशिंग नेट्स दिए, क्योंकि यहाँ पे केटी बंदर का इलाका करीब पड़ता है, ताकि अगर लोग कोई मछेरे हैं और वो जाके जो है मछली के ज़रिए अपना रोज़गार हासिल करना चाहते हैं तो वो हमने उनको दिए। इसी तरह 8 क्लस्टर हैं और क्लस्टर के अंदर जो घर बनाए गए हैं वो इस तरह बनाए गए हैं कि बीच में वॉकिंग ट्रैक है, साइडों पे घर हैं और फिर उनके अंदर पूरे पानी का ड्रेनेज का सिस्टम वही अलग बनाया गया है। फिर इस तरह यहाँ पे हमने हुनर सेंटर भी बनाया, ताकि जहाँ पे जो ख़वातीन हैं उनको, जो हुनरमंद खातून है वो वहाँ पर आके काम कर सकें, और जो नहीं है उनको भी सिखाया जा रहा है कि किस तरह सिलाई कढ़ाई का काम किया जाए। यहाँ पे हमने ख़वातीन को मुख्तलिफ जो है वो सिलाई मशीन भी दी हैं, ताकि वो अपने घर से सिलाई का काम कर सके, वो भी अपना रोज़गार कर सकें। बहुत ज़्यादा डिज़र्विंग लोग हों तो हमने फिर उसी इलाके को सेलेक्ट करते हैं जहाँ पे हमें काम करने की ज़्यादा ज़रूरत है। तो यहाँ पे हमने बहुत काम किया है। यहाँ पे आप देख रहे होंगे कि 90 के करीब हमने घर बनाए हैं, बाथरूम बनाए हैं, पॉल फिल्टर लगाए हैं, पानी का अरेंजमेंट किया है। यहाँ पे हमने सड़कें बनाई हैं, मस्जिद बनाई है, ये ब्रिज आप देख रहे हैं, ये ब्रिज हमने बनाया है। इसी तरह के हमने फिर लाइवलीहुड सपोर्ट के लिए लोगों को बहुत ज़्यादा लाइवलीहुड सपोर्ट दी है, जिसमें हमने बकरियां लोगों को दी हैं, एग्रीकल्चर इनपुट दिया है, रिक्शा, बच्चियों की ट्रांसपोर्ट एजुकेशन के लिए रिक्शा दिया है। तो इस तरह के बहुत से काम जो हमने यहाँ पे किए हैं। हमारी बहुत छोटी सी काविश है कि जहाँ तक हमारी रसाई है, जहाँ तक हम पहुँच सकते हैं, हम इनको जो है ऐसे घर बना के दें जिनसे इनकी ज़िंदगियाँ वापस शुरू हो सकें, उनका रोज़गार वापस शुरू हो सके, और ऐसे घर हों, ऐसी कम्युनिटी हो जहाँ पे खुदा ना खासा वापस इस तरह की बारिश, इस तरह की फ्लडिंग अगर होती है तो वो अपने घरों में जो है वो सेफ़ रह सके। फर्स्ट फेस में असांखे राशन ॾिनोसीं, पोइ असांखे घर ॾिनासीं 90 असां शेल्टर लो काठ वारा असांखे प्रोवाइड कया आहिनि हैंड्स जे तरफ़ां, ऐं लेट्रिन जी सहूलियत ॾिनी आहे, लाइव स्टॉक जी सहूलियत ॾिनी आहे, एग्री इनपुट जेको भाण जी सहूलियत आहे उहा बि असां ॾिनी आहे, ऐं जेका मेन शइ आहे जेका ब्रिज, जेके असांजा नंढा ॿार स्कूल ताईं न पिए था, उहा असां ब्रिज बि ॾिनी आहे, जेके पुल आहे लो काठ वारी पुल बि असां ठाहे ॾिनी आहे। हा, जीअं मां ॻोठाणे जो मौक़ो ॿुधो, ॻोठाणनि चयो त असां माना बरसातनि, ॿोॾनि या कंहिं कुदरती आफ़त सबबि हिते तमामु घणा परेशान हूंदासीं, जंहिं बाद यूनिलीवर ऐं हैंड्स तरफ़ां जेके असांखे जदीद सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि, उन्हनि सां असांखे तमामु घणो फ़ाइदो थियो आहे। जदीद सहूलियत मां ॾाढा ख़ुशि आहिनि। कैमरामैन शाहज़ेब जाखरो सां गॾु रशीद जाखरो, आवाज़ TV ठठो।